हाणे हिन ज़माने में घटना थी, हिकिड़े सेवक जो ॾाढो भरोसो गुरुनि ते, ख़ूब सेवा करे भक्ति करे, ऐं जॾहिं उनजी भेण जी शादी जो समय आयो त उन गुरुनि खे ॾाढी निमाणी वेनती कई कि मां ग़रीब आहियां, मूं वटि पैसा कोन्हनि, कृपा कयो ये कार्य रास थे। ॾाढी जी तोड़ महिनत कई, मदद भी घुरी, लेकिन बारात निकिरे उतों जंहिं ॾींहुं उन ॾींहुं तक उनजी व्यवस्था न थी, काई भी व्यवस्था न थी। भेटा तो छॾियो, शादीअ जी भी सुठे ढंग सां व्यवस्था न थी। नाराज़ थी करे उहे घोट राजा वारा हली विया वापसि। कहिड़े फ़क़ीर सां असांखे शादी न करणी आहे, हे त भिखारी आहे, एतिरा भी पैसा कोन्हनि कि ढंग सां शादी करे सघे, ठीक सां ख़र्च करे वेलो ॾेई सघे। ॾाढो रोअण लॻो, गुरुअ खे ॾाढा मेणा ॾियण लॻो, शिकायत करण लॻो। जंहिं ॾींहुं शादी न थी सघी, ॿिए ॾींहुं टे ॾींहुं शुक्र करण लॻो त तुम करो भला हम भलो न जाना। टे ॾींहुं रोई रोई करे कन पकड़े क्षमा घुरण लॻो, छो जो उनजो पेर स्लिप थियो, उन जेको शादी करण लाइ घोट अचण वारो उहो किरी पियो, उनजी मृत्यु थी वई। तॾहिं उनखे ॻाल्हि सम्झ में आई त तुम करो भला हम भलो न जाना। असांखे कहिड़ी ख़बर, असांजी नज़र त हेसि तक आहे, तुंहिंजी नज़र त होसि तक आहे, तूं त सुभाणे बि थो ॾिसे, पोइ ते बि थो निहारे। इन करे कॾहिं बि इहे न सोचींदा कयो कि तव्हां जेको चाहियो था उहो छो नथो थिए। हो जेको करे थो उन में कृपा है तुलसी प्रतीत एक प्रभु मूर्त कृपामयी है। तो उहो जेको कंदो आहे उन में करुणा हूंदी आहे, नज़र कुछ भी अचे। राम जी के 14 साल वनवास थियो, भगवान कृष्ण जा 6 भाउर कंस मारे छॾिया। भगवान जो एॾो बहादुर वीर रण बांकरो अभिमन्यु महाराज भांजो, वो 6 महारथियन मिली करे उनखे अकेले खे मारे छॾियो। छा न पिया करे सघनि कृष्ण भगवान, धरती उल्टाए छॾे न। भगवान में कोई शक्ति में कमी आहे छा, करे पिया सघनि न। जहिड़ी अभिमन्यु लड़ाई करण जे लाइ वञे पियो, सभिनि उनखे आशीर्वाद ॾिना त भगवान उनखे चयो यशस्वी भव। तॾहिं द्रौपदी माता पुछियो त हे गोविंद, तूं इनखे विजयी भव छो न चए कि तूं जीत करे अच। छो जो भगवान जे हर वचन में कोई न कोई राज आहे। भगवान खे त पहिरीं पतो हो त अॼु शहीद थींदो अभिमन्यु। तॾहिं श्री कृष्ण भगवान ॾाढो प्यारो जवाब ॾिनो, कमल लोचन सजल लोचन थिया। चवण लॻो, हे द्रौपदी, हे कृष्ण, जीत त कई करे वठंदा आहिनि, जीत त कंस जहिड़ा बि कंदा आहिनि, रावण जहिड़ा बि कंदा आहिनि, लेकिन यश सभिनि खे न मिलंदो आहे। यश त कंहिं बहादुर वीर, कंहिं सदाचारी माण्हूअ खे मिलंदो आहे। इन करे मां चयोमांसि यशस्वी भव। अॼु बि उनजो यश आहे। चओ हरे राम, अॻिते बि हूंदो। इन करे सरल सी ॻाल्हि आहे भाई, बसि तव्हां प्रभु असांजे लाइ वधीक था सोचो। इहा फिकर न कयो कि भगवान खे सम्झाइण जी ज़रूरत कोन्हे, भगवान हे कर हो कर ईअं न कर। हाँ, थोड़ी थोड़ी ॿार कनि, नंढा नंढा ॿार सम्झ में ईंदो आहे, उहो ई कमु असां बि कयूं। ॿुधायो न, नंढा ॿार नंढे खिलौननि सां खेॾनि त ठीकु लॻंदो आहे, सुठो बि लॻंदो आहे। ऐं माण्हू वॾो थी वञे उन्हनि खिलौननि सां खेॾे, नंढनि सां, त पोइ कीअं लॻंदो। नंढा ॿार चवनि हा पेन फूकाए वञनि, असांखे विद्या अचे, पढ़ाई मिले, तेल फूकाए वञनि, वार बढ़िया रहनि असांजा, ठीकु आहे, सम्झ में थो अचे। लेकिन वॾो थी त कुझु गंभीर ठहे माण्हू। चओ हरे राम, प्रेम घुरो भाई भगवान खां। भगवान चवनि था उहा कहिड़ी शइ आहे मां न ॼां, तुंहिंजे घुरण में बेईमानी न हुजे। ईअं न ज़बान सां मूंखे प्रेम चए, दिलि सां कुझु ॿियो चाहे। हाँ, ईमानदारी सां कोई घुरे त सही भगवान खां सचे दिलि सां। यानी जेकी असां प्रार्थना कयूं था उहा ज़बान बि चए, आ शब्द भी चवन, आ मन भी उन सां जुड़ियल हुजे, हृदय भी जुड़ियल हुजे, बुद्धि भी जुड़ियल हुजे, आत्मा सां पुकार निकिरे। वाह वाह, भगवान चवनि था तोखे कुछ करण जी ज़रूरत ही कोन्हे, न तप कर न कुछ कर, ईअं भगवान ॾेई छॾींदा आहिनि कि तूं चाहत त रखी आहे न। चओ हरे राम। इन करे संत चवनि था कुछ भी समझ में अचे न अचे, कोई भी ज्ञान न अचे, कोई भी विचार न अचे, अरे दरवाजा बंद थी वञनि, अंधेरो छाइजी वञे, कोई भी असां निर्णय न खणी सघूं, सभु भुलिजी वञो, हिकु शइ यादि रखो भाई, कहिड़ी?
केड़ी? राम 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 सीता राम 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 राम